ये हमारा खाना आ चुका है और ये काबुली पुलाव, चपली कबाब। अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम टू सची व्लॉग्स। और आज ये मेरा एक स्पेशल एपिसोड एक दोस्त के लिए जिससे मैं मिलने वाला हूँ। और फर्स्ट टाइम रोम में मुझे एक सिंधी फ्रेंड मिला है। और क्योंकि सिंधी लैंग्वेज के लोग यहाँ बहुत कम होते हैं और मैं खुद सिंधी स्पीकिंग हूँ ऑब्वियसली। और मुझे बहुत खुशी है कि इतने टाइम बाद कोई स्टूडेंट लड़के आए हैं और उनमें से एक ने मुझे इनवाइट किया और मैं जा रहा हूँ उनसे मिलने। चलो गाइज़, आपको भी उनसे मिलाते हैं। सो गाइस, इस स्पॉट पे भाई ने हमें बुलाया है और मैं उनका वेट कर रहा हूँ। जीपीएस के थ्रू यहाँ इस जगह पहुँचा हूँ, वो आने वाले ही होंगे, देखते हैं। हाँ, मेरे ख्याल से ये हैं और ये पहुँच गए हैं। वालेकुम अस्सलाम सर, केड़ा हाल भाई? अल्लाह से शुक्र है सर। ये हमारे दोस्त हैं मंठार कुरैशी और मुझे बहुत ज़्यादा खुशी है कि आज उनके साथ मिला हूँ। फर्स्ट टाइम ज़िंदगी में फर्स्ट टाइम इन रोम एक सिंधी स्पीकिंग हमारे भाई, और मूंखे ॾाढी ख़ुशी आहे हिननि सां मिली करे। तव्हां ॿुधायो कीअं, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, फर्स्ट क्लास आहियो? सही तरह पहुची वियो हिते। हा हा हा, तव्हां जेको एड्रेस जीपीएस में ॾिनो उन एड्रेस ते पुॼी वियुमि। सही, फर्स्ट क्लास। बसि ईज़ी हो, ॾाढो परे बि कोन आहियो, तव्हां वेझा आहियो? न वेझा आहियूं। हा, तव्हांजी लोकेशन ॾिठी, हा हा, मुंहिंजे वेझा आहियो। त हा, छा हाणे प्लान आहे, छा कयूं? हलूं था मथे, हा हा, थधो पीअंदासीं, चांहि पीअंदासीं, मानी खाईंदासीं, कचरी वाह कंदासीं। वाह वाह वाह, मंठार साहब, साहब। ओके लेट्स गो। सर पुॼी वियासीं साईं मंठार साहब जे रूम में, उहो असांखे वठी आया आहिनि। साईं तव्हां वियो न हिते, छा था कयो मंठार साहब? ऐं गर्मी आहे ॾाढी हिते, तव्हांखे ख़बर आहे? गर्मी इतनी वधी आहे। असां चवंदा आहियूं सिंध में गर्मी आहे, हा हा, पर हिते बि गर्मी सुठी आहे तमामु। ॿुधो था, ऐं जेको छोकिरो या को बि स्टूडेंट नयो अचे, हा हा, मेंटली प्रिपेयर थी अचे त हाणे उहा यूरोप वारो हिते न आहे जहां ज़रूरत थधो हुजे। थधो हुजे। माण्हू सम्झंदा आहिनि त इटली शायदि यूरोपियन ॿियनि कंट्रीज़ वांगुरु थधो आहे, पर थधो न आहे। ही मतिलबु मीडियम आहे। हिते स्नोफॉल ॾाढो घटि थींदो आहे, ॾाढो घटि रेशो आहे हुनजो, पर ॾाढो सुठो मुल्क आहे। सो मंठार साहब, ही तव्हांजो बेड आहे, ही रूम आहे, वाह वाह ज़बरदस्त। इहा बि तक़रीबन सर हिते एवरेजली हिकु रूम में 2-3 स्टूडेंट रहंदा ऐं पर हेड 130 खां 140 रेंट ईंदो आहे। अच्छा, ऐं साईं जेको आहे, साईं सर मंठार साहब हिते स्टूडेंट आहे। ऐं घणो टाइम थियो तव्हांखे हिते? मूंखे सर तक़रीबन 2 साल थियण वारो आहे हिते। अच्छा, 2 साल 2 साल थियण वारो आहे अक्टूबर में। सर मंठार साहब, जी जी, पोइ तव्हांखे मतिलबु कीअं फील थो थिए हिते, मतिलबु इटली अचण खां पोइ? सर तमामु बहितर आहे ऐं इटली सुठो मुल्क आहे, तमामु डेवलप्ड कंट्री आहे। वॾो एडवांटेज इहो आहे त असां स्कॉलरशिप ते पढ़ूं पिया हिते। वाह वाह। ऐं जेको आहे पंहिंजी फील्ड सां रिलेटेड असांखे मास्टर्स प्रोग्राम मिली वियो विथ स्कॉलरशिप, त असां हलिया आयासीं। ज़बरदस्त। ऐं प्रोसेस बि त को एतिरो ॾुखियो न हुयो कॉन्सुलेट जो। ऐं हुन में असां उन्हनि सभु रिक्वायरमेंट्स पूरियूं कयोसीं, अल्हम्दुलिल्लाह वीज़ा लॻी वियो। अच्छा, त असां हिते पहुची वियासीं। साईं, त ॿियो को सिंधी फ्रेंड न आहे असांजो, को दोस्त? सर हिते आहे, पर उहो फ़िलहाल वियल आहे कंहिं कम सां। अच्छा, ॿिया बि कुझु दोस्त पंहिंजा आहिनि हिते, मुख़्तलिफ़ थोरी जॻहनि ते तव्हां खां डिस्टेंस ते रहनि था पिया। ऐं तमामु काफ़ी छोकिरा सिंधी हिते पहुता आहिनि ऐं ॿिया छोकिरा इन प्रोसेस में आहिनि, वीज़ा प्रोसेस में। इनशाला उहे बि नेक्स्ट 2 मंथ्स में हिते पहुची वेंदा इनशाला। सिर्फ़ु रोम में, पर मुख़्तलिफ़ इटली जे ॿियनि शहरनि में बि। अदा मतिलबु त हिते काफ़ी सिंधी आहिनि ऐं मूंखे ख़बर ई कोन्हे कि हिते सिंधी माण्हू आहिनि। मतिलबु यार दोस्तों, तव्हां ॾिसो था कि हाणे इंशाल्लाह नेक्स्ट सिंधी स्पीकिंग फ्रेंड्स सां भी मिलंदासीं। सो गाइस, आप देख रहे हैं कि मुझे बहुत ज़्यादा खुशी है कि यहाँ कितने ज़्यादा हमारे स्टूडेंट्स आए हुए हैं और पढ़ाई करते हैं, और वो एक किस्म का बैचलर लाइफ, मतलब एक कमरे में
मतलब रहना दूसरी कंट्री में दूसरी ज़बान के साथ बहुत मुश्किल होता है। सो मंठार साहब ज़बान केतिरी अचे थी तव्हांखे? सर ज़बान सिखी आहे थोरी घणी, हाँ पर एतिरी न सिखी आहे छो जो अनफॉर्चुनेटली मां 2 साल हिते रहियो आहियां, हाँ। पर मैं काफ़ी अर्सो मां पाकिस्तान में वापसि हलियो वियुसि कोविड सिचुएशन जे करे। अच्छा। तंहिं करे उहा इंटरेक्शन एतिरी माण्हुनि सां न थी आहे, हाँ। कोविड जे करे ॿार घटि वञणु थियो आहे, पर इहा एतिरी सिखी आहे जो असां कमु कढी था वञूं। हाँ, इहो आहे जुगाड़ी माण्हू आहे, जुगाड़ी। ऐं दानिश भाई असां सम्झंदा थोरी चांहि नी पीजे। हाँ, सिंधी माण्हू चांहि खां अलावा मज़ो बि न आहे। हाँ, हलो साईं, ठाहींदा चांहि पियूं। हाणे साईं असां चांहि बि ठाहींदासीं ऐं पीअंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं। सो मंठार साहब, ही तव्हांजो किचन आहे। जी हाँ सर। हलो साईं, तव्हांजो किचन ॾिसूं। ही आहे तव्हां साईं फ्रिज आहे। वाह वाह, ज़बरदस्त लॻो पिया। ऐं खीर, सो खीर सर फ्रेश मिलंदो आहे, पर पैकेट्स में हूंदो आहे जंहिंजी एक्सपायरी 2 ॾींहं हूंदी आहे। अच्छा अच्छा अच्छा। 2 ॾींहंनि में पूरो करणो हूंदो आहे। फ्रेंड्स, असां चांहि ठाहिण वारा आहियूं ऐं असांजो जेको चांहि जो जेको शेफ आहे उहो आहे मंठार कुरेशी। सर तव्हांखे ॿाहिरि बि थोरी लोकेशन ॾेखारियूं। सर ये हमारी चाय रेडी होने वाली है और ये हमारे शेफ मंठार भाई, और मंठार भाई यहाँ पे शेफ बन चुके हैं जैसे कि मैं बन गया हूँ। सो गाइज, ये आसान बात नहीं होती किसी कंट्री में रहना और वहाँ पे उनकी ज़बान सीखना, और विदाउट फैमिली सिकनेस भी होती है इंसानों को। और सबसे बड़ी बात यह है कि यहाँ पे आपको हर काम खुद करना पड़ता है। जैसे कि आप खुद कुकिंग करेंगे, खुद सफाई करेंगे, खुद कपड़े धोएंगे। यहाँ कोई बहन भाई अब्बू अम्मी कोई आपकी हेल्प नहीं करता ना। दोस्तों, हमारी चाय और बादाम पिस्ते और हम। सो मंठार साहब, वॾी महिरबानी, तव्हां मूंखे मतलब दोस्तों, आप देख रहे हैं कि मैं यहाँ चाय पी रहा हूँ और इन्होंने मेरे लिए बनाई है, और मुझे बहुत खुशी है कि एज अ गेस्ट मैं आया हूँ और इनके साथ बैठा हूँ, गपशप कर रहा हूँ काफ़ी टाइम बाद, क्योंकि मैं घूमता रहा इटली में, मुझे फ्रेंड्स बहुत कम मिले। और बहुत साईं मंठार साहब, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो असांखे, त काफ़ी माण्हू सोचंदा आहिनि जीअं त पाकिस्तान में त हिते लाइफ ॾाढी इंजॉयमेंट वारी आहे, वॾो मज़ो आहे ऐं माण्हू वॾो इंजॉय कंदा हूंदा यूरोप में। तव्हां छा था ॿुधायो, छा सही? ॾाढो हिकिड़ो ग़लति इहा शइ ज़हन में पियल आहे। ईअं बिल्कुलु न आहे, छो जो असां एज़ अ स्टूडेंट थी आया आहियूं हिते। असांखे जेके आहिनि पंहिंजी प्राइमरी फोकस तालीम रखणी आहे ऐं असांजी इकोनॉमिकल कंडीशन सां हलणो आहे। असांखे स्कॉलरशिप मिले थी, असांखे उहो सर्वाइव करिणो आहे। असांखे 1-2 हफ़्तनि लाइ न आहियूं आहे जेके असां अयाशी करे वापसि मोटियूं। असांखे लॉन्ग टर्म रहणो आहे जंहिंमें असांखे पंहिंजा हिते ख़र्च कढणा आहिनि, ऐं असां जेकॾहिं अयाशी में हलाए छॾंदा आहियूं असांजो सर्वाइवल ॾुखियो थी वेंदो। असांखे पाकिस्तान में पैसा भराइणा पवंदा हिते पंहिंजी डेली लाइफ लाइ, जेको तमामु ग़लति शइ आहे। असांखे पंहिंजी फैमिली जो बर्डन न आहे थियणो। हिते असां पाण कमायूं था, स्कॉलरशिप मिले थी त असां सिर्फ़ु हिते सर्वाइव करे सघूं था। अच्छा, सही। ऐं बिल्कुलु ईअं न आहे अयाशी त हिते स्टूडेंट हल्की फुल्की पंहिंजी इंजॉयमेंट करे थो पियो, किथे घुमणु वियो, किथे का नई शइ ॾिसणु वियो, पर अयाशी हिसाब सां त स्टूडेंट ॾुखियो आहे हिते। ईअं न आहे जीअं पाकिस्तान में वेही करे माण्हू सोचींदा। सो दोस्तों, आपको बात समझ आई? तो हम स्टूडेंट्स जो यहाँ आते हैं, जो लोग स्टूडेंट्स आते हैं, उनकी कितनी टफ लाइफ होती है, और ना कोई रिश्तेदार होते हैं, ना माँ बाप होते हैं, ना बहन भाई होते हैं, तो कोई इंजॉयमेंट नहीं होती, कोई वो पार्टी, कोई दोस्ती, ना शादियाँ, कोई चीज़ नहीं होती। बस बेचारे 2-3 साल बाद वो पाकिस्तान जाते हैं। और आप ये सोचें कि लोग पाकिस्तान के समझ रहे होते हैं कि ये बहुत इंजॉय कर रहा है यहाँ पे, और ये बेचारा इंजॉय नहीं कर रहा है, ये अपनी पढ़ाई में बिजी है और यहाँ की मतलब काम, जॉब्स, ऑड जॉब्स और उसमें हर चीज़ में बिजी होता है। तो मंठार साहब, चांहि त तव्हां भली ठाही, महिरबानी साईं। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां हिते रहंदा आहियो त घणो करे कुकिंग हिते कंदा आहियो या ॿाहिरि किथे कंदा आहियो? सर, या ॿाहिरां खाईंदा आहियो? सॉरी, कुकिंग असां तक़रीबन सिर्फ़ु असां ॿिया बि जेके स्टूडेंट लाइफ में बहितर आहे त माण्हू पाण अची घर में ठाहींदो आहे। अच्छा। ऐं इकोनॉमिकल इहो असांखे पवंदो आहे, छोकिरा पाण में गॾिजी ठाहींदा आहियूं पंहिंजे टाइम सां। पर कॾहिं कॾहिं वरी जॾहिं बोरियत थी वेंदी आहे, पोइ वरी टाइम जे अगरि न हूंदो आहे त असां ॿाहिरि खाई वेंदा आहियूं असां। अच्छा। ऐं हिते कुझु पाकिस्तानी रेस्टोरेंट्स बि आहिनि, इंडियन रेस्टोरेंट बि आहिनि जिते हलाल मिले थो, पिज़्ज़ा खाइण, कबाब खाइण, ऐं इन सां हलिया वेंदा आहियूं। सर, आप लोग सुन रहे हैं कि यहाँ पाकिस्तानी रेस्टोरेंट्स भी हैं इस एरिया में,
और हलाल फूड्स सबसे बेस्ट बात यहाँ के हलाल फूड्स यहाँ अवेलेबल हैं बहुत ज़्यादा। सो केड़ो कौन सा आपकी नज़र में कौन सा मतलब कि बेस्ट रेस्टोरेंट है यहाँ पे? सर इतने काफ़ी हैं, चिकन हट के नाम से हैं, अलीबाबा के नाम से हैं, और कश्मीर हिमालय कश्मीर के नाम से भी है। आपको कौन सा पसंद है? मैं अक्सर चिकन हट पे जाता हूँ। क्या कहते हैं फ्रेंड्स, हम लोग चल के चिकन हट पे ट्राई करें कि नहीं? बिल्कुल करना चाहिए। अगर ये इतनी तारीफ कर रहे हैं तो चल के चिकन हट पे खाना खाते हैं। हम लोग जो खाना खाने आए हैं पर वो चिकन हट बंद था, वो हम वहाँ नहीं पहुँच सके, तो हमने एक नए रेस्टोरेंट पे हैं, अगवान रेस्टोरेंट, और यहाँ देसी खाने मिलते हैं बहुत ज़बरदस्त। अब हम दोनों चल के वहाँ खाना खाते हैं और आपको भी खिलाते हैं। तो क्या खाऊं? सर अफगानी साथ साथ चकली कबाब चकली कबाब खाते हैं और काबुली पुलाव और एक काबुली पुलाव। ठीक है सर, एक चकली कबाब और एक काबुली पुलाव। ठीक है, और ये दोस्तों ये बहुत मशहूर हैं, मशहूर चीज़ें अफगानिस्तान की, ज़बरदस्त यहाँ खाने की बहुत मशहूर रेस्टोरेंट है और यहाँ बहुत ज़बरदस्त खाना मिलता है। तो आज हम लोग यहाँ ट्राई करने वाले हैं। सर ये हमारा खाना आ चुका है, और ये काबुली पुलाव, चपली कबाब और ये मंठार। सो मंठार साहब जी सर, कैसा है? तमाम बेहतरीन, खुशबू तो तमाम बेहतरीन ना। गाइस ट्राई करते हैं कैसा है। मैं काबुली पुलाव खाने वाला हूँ और देखते हैं कैसे ट्राई करते हैं। स्पेशल गुड, ज़बरदस्त। ये देखें किशमिश भी है इसमें। ओह वाह, किशमिश। ओह मेरा टिश्यू आपको। तो गाइस ज़बरदस्त काबुली पुलाव और चपली कबाब पहले ट्राई करते हैं। मैं थोड़ा खा के देखते हैं। ये हमारा मंठार साहब ज़बरदस्त, A1 गाइस, A1। तो गाइस बड़ी ज़बरदस्त मानी हुई, बहुत अच्छा खाना था और मज़ा आ गया खाना खाने के बाद। काबुली पुलाव और चकली कबाब देखें हमने ख़त्म कर दिया बिल्कुल ही, एंड प्लेटें तक साफ़ है। और थैंक यू वेरी मच मंठार भाई, के आला भाई रहे। थैंक यू असांखे इनवाइट कयो, मानी कराई, मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम वरी मिलंदासीं, छो जो अञा कुझु स्टूडेंट्स फ्रेंड्स आहिनि जेके इटली में, उन्हनि सां मिलणो आहे। खैर मोकिलण खां पहिरीं साईं खे मां ख़ुदाफ़िज़ कयां ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां गॾु मिली करे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मिली करे। थैंक यू वेरी मच। सो गाइस, अगर आपको मेरा ये ब्लॉग अच्छा लगा हो तो प्लीज़ मेरे इस ब्लॉग को लाइक एंड शेयर ज़रूर कीजिएगा, और नेक्स्ट टाइम आपको नेक्स्ट जगह लेके चलेंगे, नेक्स्ट एपिसोड में नए लोगों से आपको मिलवाएंगे। टिल देन बाय बाय गाइस।